हालामा सिंधियाना न्यूज़ नेटवर्क रिपोर्टर एजाज अली बुघियो मूजिब भेटशाह में कुछ ॾींहं अॻु ज़हरीलो गिदरो वापराइण सबबि 5 ॿार बेहोश थी विया, जिन खे भेटशाह रूरल हेल्थ सेंटर आंदो वियो। इस्पताल में डॉक्टर न हुजण करे हैदराबाद मुंतकिल कया विया, जिन मां हिकु नींगर फौत थी वियो, जंहिंजो लाश वारिसनि भेटशाह रूरल हेल्थ सेंटर आॾो रखी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त असांजे 5 ॿारनि ज़हरीलो गिदरो खाइण सां बेहोश थी विया हुआ, जंहिं मां 6 वरियनि जो सुहेल वलद आशिक अली बुलेदी जी तबियत नासाज़ थी वई, जंहिंखे भेटशाह इस्पताल आंदो वियो। इस्पताल में डॉक्टर जो अमलो न हुजण करे काफ़ी इंतज़ार करे नेठि बेज़ार थी इस्पताल जे MS सां राब्तो कयो, जंहिं ॿुधायो त इस्पताल में 4 डॉक्टर बदिली थी चुका आहिनि। जंहिं बैदि वारसनि बेवस लाचार थी मासूम ॿारड़े खे हैदराबाद मुंतकिल कयो, जिते डॉक्टरनि ॿुधायो त बर वक़्तु इलाज न थियण करे हिकु मासूम सुहेल जी हालत कंट्रोल मां निकिरी चुकी आहे। हिननि चयो त भेटशाह इस्पताल में डॉक्टरनि जी ग़फ़लत जे करे मासूम ॿार फौत थियो आहे। वॾी इस्पताल आहे, जंहिं में डॉक्टर न हुजण करे काफ़ी जानियूं ज़ाया थी रहियूं आहिनि। MS खे फौरी तौरु हटाए वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। इस्पताल जे MS सां राब्ते करण ते ॿुधायो त असां मथां इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। असां नंढड़े जे वारसनि खे हैदराबाद इस्पताल खणाए वञण जो चयो हो। वारिसनि लेट कई, जंहिं जी फौतगी हैदराबाद इस्पताल में थी आहे।